अस्सलाम वालेकुम नाज़रीन। मंज़रिया में ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हिंगोर जा मां रिपोर्ट शेयर कंदा हलूं। अज़ीज़ मेमून जी सेशन कोर्ट खैरपुर जी अदालती हुकूमत ज़िला जी तारीख़ी मागनि जी सर्वे करण ऐं उन्हनि जी हिफ़ाज़त लाइ सिविल जज ऐं जुडिशनल मैजिस्ट्रेट सूबो देरो ज़फ़रुल्लाह जखरानी हिंगोर जा पहुची तारीख़ी माग जाम हई जी दौरे जे क़दीमी मस्जिद ऐं शहर ॿाहिरां कलोड़नि जे दौरो तारीख़ी मस्जिद जो दौरो कयो वियो। सिविल जज ऐं मैजिस्ट्रेट सूबो देरो ज़फ़रुल्लाह जखरानी सां आर कालू जी माहिर प्रोफेसर डॉक्टर गुलाम मुस्तफ़ा शाह डिप्टी डायरेक्टर आर कालू जी गुलाम हुसैन बुर्दी पिण गॾु हुआ। यादि रहे त रसूलाबाद वासी नौजवान वकील नूर मोहम्मद तुनियो पारां खैरपुर ज़िले जे तारीख़ी मागनि जी सर्वे उन्हनि जी हिफ़ाज़त लाइ सेशन कोर्ट खैरपुर जी अदालत में आइनी पटिशन दाख़िल कराई हुई, जंहिं ते अदालत सॻोरीअ ज़िले जे हर तालके जी मैजिस्ट्रेट खे तारीख़ी मागनि जी विज़िट करे रिपोर्ट 24 फरवरीअ ते अदालत में जमा कराइण जो हुकुम कयो आहे।